अहम ख़बर आहे चीन जे तामीराती कंपनी खां भत्तो घुरण जी कोशिश जो इंकशाफ थियो आहे। चाइना सिविल इंजीनियरिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन जो वफ़ाक़ी हुकूमत के ख़त इंडस हाईवे एन 55 ते कम दौरान भत्तो घुरण की कोशिश कई वई आहे। ख़त जे मतन में चयो वियो आहे कंपनी के कंस्ट्रक्शन मैनेजर के शिकारपुर जे रहवासी ॿोढल नाले शख़्स जा केतिराई फ़ोन आया आहिनि। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। चीन जे तामीराती कंपनी खां भत्तो घुरण जो इंकशाफ थियो आहे। चाइना सिविल इंजीनियरिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन जो वफ़ाक़ी हुकूमत के ख़त इंडस हाईवे एन 55 ते कम दौरान भत्तो घुरण की कोशिश कई वई आहे। ख़त के मतन में ॼाणायो वियो आहे कंपनी के कंस्ट्रक्शन मैनेजर के शिकारपुर जे रहवासी ॿोढल नाले शख़्स जा केतिराई फ़ोन आया। फ़ोन कॉल ते 50 लख रुपयनि जो भत्तो, 2 मोबाइल फ़ोन ऐं 1 मोटरसाइकिल जी घुर कई वई आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे ॼाणायल शख़्स कम कंदड़नि या इंफ्रास्ट्रक्चर के नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾिनी आहे। ख़त जे मतन में ॼाणायो वियो आहे चीनी कंपनी शिकारपुर खां राणीपुर ताईं इंडस हाईवे एन 55 ते 221 किलोमीटर रोड ठाहे रही आहे।